अॼु तव्हांखे यूट्यूब जे हिसाब सां तव्हांखे अवेयरनेस ॾियां पियो त यूट्यूब ते अचो ऐं यूट्यूब तव्हांजी प्लेटफॉर्म में फ़ाइदो वठी सघो था। ऐं हीअ तव्हां नौजवाननि जे लाइ तमामु बहितरीनु आहे ऐं तव्हां अचो ऐं इनशा ताला कामयाबु थींदा। त जे तव्हां रेडी आहियो त अचो, तव्हांखे उन जे हिसाब सां अवेयरनेस ॾियूं था त रेडी थी वञो। ॾिठो हूंदो त जेके वर्क आउट ऑफ कंट्रीज़ आहिनि, जेके दोस्त रहनि था, उन्हनि जा जेके चैनल्स आहिनि उहे मोनीटाइज़ेशन थी था वञनि ऐं उन्हनि जो सेटिंग जेका आहे उहा हली थी वञे। पर पंहिंजो पाकिस्तान में उते ध्यानु घटि आहे। पर जे तव्हां अॻिते ॾिसंदा पंजाब खां ऐं KPK जा ऐं जेके गिलगित जा ऐं कश्मीर जा जेके दोस्त आहिनि, उते तव्हां उन्हनि जा ॾिसंदा त उहे उन्हनि जा चैनल्स मोनीटाइज़ेशन थी था वञनि। त हू जेका पंहिंजी महिनत जेका आहे उहा कंटिन्यू रखनि था। ऐं हिते असां सिंध जे या जेके सिंधी आहियूं उहे हिनखे महिनत कंदे कंदे अध में हथु कढी था छॾियूं त हाणे बसि गंज थी वियो, घणो थी वियो, हाणे छॾियूं था। सो ईअं न कयो ऐं इनशा ताला तव्हांजा चैनल्स ऐं मोनीटाइज़ेशन थी वेंदा हलिया। तव्हांखे हिन वीडियो में ऐं इहो ई पैगाम ॾियां थो त यूट्यूब जहिड़ो प्लेटफॉर्म तव्हांखे न मिलंदो ऐं यूट्यूब तव्हांजे लाइ सभु कुझु आहे ऐं यूट्यूब तव्हांखे कामयाबी ॾींदो। ऐं तव्हां हाली इन ते महिनत कयो, ऐं यूट्यूब तव्हांजे मुस्तक़बिल सुधारे छॾंदो। तव्हां 2 साल 1.5 साल तव्हां हिकिड़ी जफ़ाकशी कयो, महिनत कयो ऐं उन जो फल तव्हांखे पूरी ज़िंदगी मिलंदो। पर शर्त उहा तव्हांखे महिनत ॾींहुं राति करे करणी पवंदी, सुठे नमूने सां महिनत करणी पवंदी ऐं तव्हां जेतिरी महिनत कंदव तव्हांखे ओतिरो फ़ाइदो थींदो। सो सभिनी दोस्तनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त इन्हनि खे न छॾियो, यूट्यूब ते कम खे कंटिन्यू रखो। यूट्यूब तव्हांजो बहितरीनु प्लेटफॉर्म आहे ऐं बहितरीनु प्लेटफॉर्म तां तव्हां फ़ाइदो वठी सघो था। ऐं मूंखे ॾींदा इजाज़त। MK राइट्स खे सब्सक्राइब कयो, बेल आइकन जे बटन खे लाज़मी दबायो त ईंदड़ इनशा ताला वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदी। ऐं वरी कंहिं नए टॉपिक सां, कंहिं नए मौज़ू सां तव्हां सां गॾु हूंदासीं। अल्लाह निगहबान।